नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॿुधाईंदा हलूं त लाहौर जे इलाइक़े जोहर टाउन में घर अंदर धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन, धमाके जो आवाज़ ज़ोरदार हो, जेको परे परे ताईं ॿुधो वियो। इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। धमाके सबबि भर पासे जी इमारतुनि जा शीशा टुटी विया आहिनि। 10 खां वधीक गाॾियुनि खे नुक़सान पहुतो आहे। नाज़रीन, धमाके जे ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में 1 पुलिस एहलकार, औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। 5 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। नाज़रीन, पुलिस ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच शुरू करे छॾी आहे। पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार धमाके जो नोटिस वरितो आहे। IG पंजाब पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त वॾे वज़ीर ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फराहम करण जी हिदायत कई आहे। नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त लाहौर जे इलाइक़े जोहर टाउन में घर अंदर धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया ऐं 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके जो आवाज़ ज़ोरदार हो, जेको परे परे ताईं ॿुधो वियो। इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। नाज़रीन, धमाके सबबि भर पासे जी इमारतुनि जा शीशा टुटी विया आहिनि। 10 खां वधीक गाॾियुनि खे नुक़सान पहुतो आहे। नाज़रीन, धमाके जे ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में 1 पुलिस एहलकार, औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। 5 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच शुरू करे छॾी आहे। पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार धमाके जो नोटिस वरितो आहे। IG पंजाब पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त वॾे वज़ीर ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फराहम करण जी हिदायत कई आहे।